आसना वाक़िया खां कंदासीं। मियां साहब जो महीनो अॻु बाहि में सड़ी ज़ख्मी थियल नारी कराची जी अस्पताल में फ़ौत थी विया आहे। मियां साहब जो महीनो अॻु बाहि में सड़ियल ज़ख्मी थियल नारी कराची जी अस्पताल में दम ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कयो था ज़ुबैर शेख टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ज़ुबैर, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी, मियां साहब जो जियापुर में तक़रीबन महीनो अॻु घर अंदरि रध पचा कंदे चुल्ह मां बाहि लॻण सबबि गुलाब कटो जी 15 वरनि जी न्याणी कज़बानो कटो सड़ी ज़ख्मी थी पई हुई, जंहिंखे ज़ख़्मी हालत में गंबट हॉस्पिटल में जेको आहे दाख़िल करायो वियो हो, जिते खेसि इलाज हलंदड़ हुयो ऐं जंहिंखां पोइ संदसि तबियत में सुधारो न अचण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते नौजवान नारी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। अहिड़ो इतला मिलण ते वारसनि में जेको आहे कोहराम मची वियो। नींगरी जी मैयत खे संदसि अबाणे ॻोठ जेको आहे जियापुर आंदो वञे थो। जी ठीकु आहे ज़ुबैर शेख, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।